कराची में पीपुल्स पार्टी तरफा कराची यकजहती रैली कढी जलसो मुनक़द कयो वियो। निसार खोड़ो सईद गनी ऐं ॿियनि जो चवणु आहे त सिंध जे विरहाङे वारे मुतालबे खे मुल्क टोड़ण बराबरि समझूं था। असां सिंध जी राजधानी खे बचाइण जो फ़ैसिलो कयो आहे। अॼु अवाम लिसानियत वारी सियासत खे दफ़न करे छॾियो आहे। पीपुल्स पार्टी तरफा निसार खोड़ो सईद गनी, वकार मेहदी, शैला रज़ा ऐं ॿियनि जी अॻवानी में आयशा मंज़िल खां कराची यकजहती रैली कढी वई। रैली गुरु मंदिर, तीन हट्टी ऐं लियाकताबाद खां थींदी प्रेस मार्केट पहुती, जिते जलसो मुनक़द कयो वियो। जलसे में औरतुनि समेत पीपी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे निसार खोड़े चयो त सिंध धरती सभिनी जी माउ आहे। नफ़रतूं पखेड़ण वारो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। सिंध जे विरहाङे वारे मुतालबे खे मुल्क टोड़ण बराबरि समझूं था। हुन वधीक चयो त असां सिंध जी राजधानी खे बचाइण जो फ़ैसिलो कयो आहे। MQM खे कराची जा माण्हू सुञाणे चुका आहिनि। अवाम मुफ़ादनि ऐं लिसानियत वारी सियासत खे दफ़न करे छॾियो आहे। जलसे के खिताब कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान बि MQM जे मौक़िफ़ जी ताईद कंदो रहियो। असांजी रैली में समूरियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ शरीक आहिनि। लिसानी सियासत कंदड़नि जे ख़ात्मे जो वक़्तु अची वियो आहे। सईद गनी वधीक चयो त कराची यकजहती रैली के जमायत न पर नफ़रत ऐं लिसानियत ख़िलाफ़ आहे। ही रैली वज़ीर आज़म जे बयान ऐं धार सूबे जी ॻाल्हि कंदड़नि ख़िलाफ़ आहे। ढिंगी ऐं भंडार ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। ॿेटनि बाबति बि पीपी पंहिंजो मौक़िफ़ चिटो ॾींदी। जलसे के शैला रज़ा, वकार मेहदी तोड़े ॿियनि अॻवाननि पिणु ख़िताब कयो।